नाज़रीन, आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात कई आहे। पाक फौज सरबराह सदर के पाक फौज सुप्रीम कमांडर बणजण ते मुबारकूं ॾिनियूं। सदर ऐं वज़ीर आज़म जी मुलाक़ात जा तफ़सील हिन रिपोर्ट में। इस्लामाबाद में सदर आसिफ अली ज़रदारी सां आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर मुलाक़ात कई आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सदर आसिफ अली ज़रदारी के हथियारबंद फौज जे सुप्रीम कमांडर जो उहिदो संभालण ते वाधायूं ॾिनियूं। उन मौक़े ते सदर आसिफ अली ज़रदारी ऐं आर्मी चीफ उन अज़म जो वर्जाव कयो त रंडक विझंदड़ अनसरनि खे फौलादी हथनि सां मुंहुं ॾिनो वेंदो। सदर ऐं आर्मी चीफ मुलाक़ात में अमुन, सलामती ऐं तरक़ीअ जूं कोशिशूं बरक़रार रखण लाइ यकजहती ऐं अज़म जो बि इज़हार कयो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सदर खे दहशतगर्दीअ ख़िलाफ़ जारी फौजी ऑपरेशन्स खां आगाही ॾिनी। पाक फौज जे सरबराह मुलाक़ात में रवायती ख़तरनि ख़िलाफ़ ऑपरेशनल तयारियुनि बाबति सदर सां ॻाल्हि ॿोल कई। आर्मी चीफ बलोचिस्तान ऐं केपी समेत तरक़ियाती मनसूबनि में पाक फौज जे किरदार बाबति बि आगाही ॾिनी। मुलाक़ात में सदर आसिफ अली ज़रदारी पारां पाक फौज जे मिसाली किरदार जी वाखाण कई वई। सदर आसिफ अली ज़रदारी चयो त रियासत जी ख़ुदमुख़्तियारी ऐं ख़िते जे सलामतीअ जे तहफ़ुज़ में फ़ौज जी हिमायत रही आहे। सदर मुतासिर इलाइक़नि जे समाजी तरक़ीअ लाइ फ़ौज जी कोशिश जी बि साराह कई। सदर आसिफ अली ज़रदारी क़ौम लाइ जानियुनि जो नज़रानो पेश कंदड़ शहीदनि खे बि भरपूर भेटा पेश कंदे चयो त शहीदनि जो खून हमेशह पाकिस्तानी क़ौम जी ताक़त जी अलामत रहंदो।